अल्लाह साईं माफ़ी ॾे। ही आहे मुंहिंजो स्कूल अल्लाह साईं जा एहसान जो कंहिं वॾे हादसे खां बची चुका आहियूं। ऐं हीअ आहे मुंहिंजो स्कूल GBPS चिबड़ोनर यूसी सिंधुरा तालुको कैंशा ज़िलो दादू। ही तव्हां ॾिसी सघो था, ही वॾो हादसो अचण वारो हो जेको रब करीम मूं ते एहसान कया, मुंहिंजे मासूम बचड़नि ते एहसान कयो, मुंहिंजे शहर जे मासूम बचड़नि ते एहसान थियो आहे रब जा करमनि। को टुकुर अघायल हो उन्हनि जे पीउ माउ जो एहसान थियो आहे रब जो। छो मां सिर्फ़ु 10-15 मिंट चांद मां मोकल करे वियो आहियां। मुंहिंजो पासे में घर आहे, मां घर पहुतो आहियां त मूंखे ॿुधाइनि त वॾो धमाको थियो आहे स्कूल में। मां भॻुसि अलाह ख़ैरु कयो, पर शुक्र आहे रब जो मां स्कूल खे मोकल करे चुको आहियां। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीउ वॾो पहाड़ किरियो आहे, हीउ एॾो वॾो पहाड़ किरियो आहे मथां। ऐं हिन डेस्कुनि ते नंढड़ा ॿार जेके आहिनि ॿुई वेहंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं असां पोयों टेक ॾींहुं वियूं। ऐं मां साए करे चवंदा नंढड़ा आहिनि जेके पोइते विहनि, जेके थो पंहिंजी मशगूली में वेहंदा आहिनि, कुझु पढ़ंदा आहिनि, कुझु खेॾंदा आहिनि वेठा। सो मुंहिंजे अंदाज़ में हिन डेस्कुनि ॿिन्ही ते 10 खां 15 ॿारनि ताईं हीअं ताईं वेही वेंदा आहिनि। जेकॾहिं मोकल न थियल हुजे हा त मां सम्झां थो त वॾो हादसो थी वञे हा। अल्लाह सां माफ़ी ॾिनी आहे, रब करीम वॾी महिरबानी कई आहे जो हेॾो वॾो पहाड़ मथां किरियो आहे। मां सम्झां थो मुंहिंजे स्कूल जा हिकांदा ॿार वीचारा, बसि रब साईं माफ़ी ॾिनी आहे। हीअ तव्हां ॾिसो, हीअ वॾा पहाड़ किरिया आहिनि मथां, हीअ खजे नथो, मूंखां ई नथो खजे। ऐं हीअ ॾिसो, हीअ वॾो, हीअ छा आहे? अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, नथो खजे मूंखां, अल्लाह अकबर। हीअ तोबा माफ़ी ॾिए रब साईं। मां गुज़ारिश कंदुसि ज़रदारी साहब खे, बिलाल भुट्टो साहब खे, ऐं असांजे सिंध जे तालीम जे वज़ीर सरदार शाह साहब खे, तालीम सेक्रेटरी खे, सभिनी खे, आला उहिदेदारनि खे गुज़ारिश कंदुसि खुदारा असांजे स्कूलनि ते, सिंध जी तालीम ते थोरो ध्यानु ॾियो, स्कूलनि ते ध्यानु ॾियो, महिरबानी कयो। अहिड़ी जी कंडीशन थींदी पोइ त उस्ताद बि परेशान थींदो। असां ग़रीब माण्हू हिकिड़ो बचनि जी रोज़ी कयूं, उते न हेॾा वॾा हादसा थींदा, पोइ त असांखे मालिक बि असांखे बि जेको आहे सो कबाइल जहिड़ो थींदो, पोइ त असांखे सिधो गोलियूं हणी मारींदा न। चवंदा भाई हेॾनि स्कूलनि में तव्हां छो वेठा हो, छो त असांजे ॿारनि खे पढ़ायो वेई। सो अल्लाह जे वास्ते मां रिक्वेस्ट कयां थो, सिंध हुकूमत खे रिक्वेस्ट कयां थो, ख़ुदा जे वास्ते कुझु असांजे मज़लूम मारूड़नि ते रहम कयो, ऐं सिंध जे स्कूलनि ते रहम कयो, ऐं उस्तादनि जे लाइ कुझु भलो कयो। मां हिकिड़ो NCS जो टीचर आहियां। हीउ वॾो हादसो थियण वारो जेको रब करे माफ़ी ॾिनी आहे। असांजे स्कूलनि जी कंडीशन, अहिड़ा त हज़ारे स्कूल हूंदा, ऐं थोरा घणा मसइला घणनि स्कूलनि में थिया हूंदा, किथे न किथे सभु कुझु, पर हीउ त वॾो हादसो हो, अल्लाह सां माफ़ी ॾिनी आहे। हीउ तव्हां ॾिसो त हीउ छा आहे, हीउ छा आहे, सम्झ में अचे थो? अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। बसि रब जी का बाज खपे, बाक़ी वॾो हादसो अल्लाह सां माफ़ी ॾिनी आहे। मां रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे असांजे स्कूलनि खे कुझु न कुझु भला रुगो मथां काननि जी छत विझिजो त बसि ॿार पढ़ाईंदासीं वेही। असांजी त जान पंहिंजी ख़तरे में विझूं वेठा आहियूं, अहिड़ी बिल्डिंग में वेठा आहियूं त ज़रूरु असां सां हादसो थी सघे थो, पर असांजे मासूम बचड़नि सां जो अहिड़ो ज़ुल्म थिए त पोइ असां काॾे वञूं। मां हिकु बार ॿीहर रिक्वेस्ट कयां थो, ख़ुदारा असांजे बचनि जो ख़्यालु कयो, ऐं असांजे स्कूलनि ते कुझु नज़रसानी कयो, महिरबानी कयो। अरबें खरबें रुपया जेका बजट अचे थी, उन ते थोरो स्कूलनि जे लाइ कुझु कयो। हीअ जेके हेॾो वॾो ज़ुल्म थियल आहे, पुराणियूं अलाए कॾहिं सालनि जूं इहे आहिनि, इनखे ड्राए रुगो असांखे टीयर काटर हणी ॾियो त बसि असांजो जेको आहे कमु अॻिते हलंदो। मां वरी बि रिक्वेस्ट कयां थो सॼी क़यादत खे, पाकिस्तानी क़यादत खे रिक्वेस्ट कयां थो, महिरबानी करे असां ते, असांजे बचनि ते कुझु रहम कयो, ऐं असांजे स्कूलनि ते कुझु नज़रसानी कयो, महिरबानी थींदी।